तदायूं मके में आयूं जे गोट पढ़िए से फकीर मोहम्मद खान दावत कही बियूं बि तदायूं मके में आयूं पर मिसकीन माई हलीमा भाग तुझा हलीमा भाग तुझा बियूं बि तदायूं मके में आयूं पर मिसकीन माई हलीमा भाग तुझा हलीमा भाग तुझा पंजी पर में तोखे पहिरे चक्कर में तमारे वियूं चाला किड़ियूं वडेरन सडेरन जा पुट उरा साथ लायूं आयूं आकिड़ियूं कौन सुञातऊं लियो न पातऊं कौन सुञातऊं लियो न पातऊं सोच कयां न काई हलीमा भाग तुझा हलीमा भाग तुझा बियूं बि तदायूं मके में आयूं पर मिसकीन माई हलीमा भाग तुझा हलीमा भाग तुझा हड़ई ताजदारन डेरियूं अमड़िया मिना जे घर हिकड़ी न वई मोहम्मद मिठो बितया खड़ाऊं या न हिक ॿिए सां ॻाल्हि न कई पयूं मुंहिंजी सभु यतीम समझी अदा या उन्हनि खे ख़बर नहीं तहे को अल्लाह जो महबूबा अल्लाह जो महबूबा जॾहिं असांजो आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदा जो कसम आहे जॾहिं अमड़ आमना जे पेट मां पैदा थिया आहिनि ख़ुदा जो कसम आहे त वार सिंगारियल आहिनि फणी ॾिनल आहे सुरमो बि पातल आहे चओ सुभान अल्लाह खुतनो भी साईं जन जो थियल रब जो कसम खुतनो भी थियल रब पाक पाण महबूब जी सुन्नत कई चओ सुभान अल्लाह त आशिक तो लिखे हड़ई ताजदारन देवियूं अमड़िया मिना जे घर हिकड़ी न वई मोहम्मद मिठो बितया खड़ाऊं या न हिक ॿिए सां ॻाल्हि न कई मुंहिंजी पयूं सभु यतीम समझी खिड़की न कई खिड़काई हलीमा भाग तुझा हलीमा भाग तुझा बियूं बि तदायूं मके में आयूं पर मिसकीन माई हलीमा भाग तुझा हलीमा भाग तुझा इहो फैसलो न वेले करण वारी अल्लाह जी सरकार हुई सुठो खीर पीअंदो आखिर हिते पाक दाईअ जी दरकार हुई राज जॾहिं थे मिलियो तॾहिं थे मिलियो मोहम्मद माई हलीमा भाग तुझा हलीमा भाग तुझा ॾाढा चओ सुभान अल्लाह हाणे हाजी गुलाम नबी आखिरी मिसरे में तो लिखे चओ सुभान अल्लाह असां था लिखूं ही नातियूं ॿुधी मुनकरन जा निकरन लाथा गुलाम नबी हिकु नाहे किरोड़े सनागर कन सारा हथा कुहंदा कंहिंखे आ जंहिं तंहिंखे कुहंदा कंहिंखे आ जंहिं तंहिंखे अॼु हीअ वात में वाई हलीमा भाग तुझा हलीमा भाग तुझा हाय बियूं बि तदायूं मके में आयूं पर मिसकीन माई हलीमा भाग तुझा हलीमा भाग तुझा